शहरी इताद केयर यूनियन घोट की तरफा गडियल जश्न आज़ादी रैली कढी वई। रैली जी अगवानी शहरी इताद जे सीनियर वाइस चेयरमैन लाला कैसर जमान खान पठान कई। आदिलपुर में बेरे खाते जे फारेस्ट एम्प्लॉइज रजिस्ट्रेशन भिटाई पैनल गार्ड जो मुतालबन जी मञता लाइ एहतजाजी मुज़ाहिरो। आदिलपुर थाने जे हद गोठ हेराबाद वेझो गोलियूं हणी गोठ सिजावल मुल्क जो रवासी 45 वरन जो मुमताज अली मलिक कत्ल कयो। फायरिंग करे कत्ल करण बाद हथियार बंद मौके तां फरार थी वया। कानपुर महर में माज़ूर इताद घोट के पारां कश्मीरन सां एके जे इज़हार तो रैली कढी वई। सिपाफ सिंध के सदर मंसूर शाहानी जे हिदायतन थे जिले घोट की तरफा प्रेस क्लब घोट की अॻियां सिंध यूनिवर्सिटी जे वीसी फतेह मोहम्मद बरफत खिलाफ सख्त नारेबाजी करे एहतजाजी मुज़ाहिरो करे रैली कढी वई। वधीक खबरुन ऐं न्यूज़ अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो फास्ट न्यूज़।